जय झूलेलाल सभिनीनि खे। जय झूलेलाल। वंदे मातरम। फेसबुक पेज अखंड सिंधु संसार भोपाल मध्य प्रदेश इन जे लाइव फेसबुक ते अज असीं आयोजन करे रहिया आहियूं हिक सुहिणे कवि गोष्ठीअ जो, जंहिंमें असांजा सदाई खिलंदड़, मस्ती कराईंदड़, मौज माणींदड़ ऐं ॿियनि खे मौज मनाईंदड़ सभई कवि अज असांखे खिलाए खिलाए मस्त मज़ो कराईंदा। आखिर ॾींहुं असांजे भारत देश जे, असांजे मुल्क जी आज़ादीअ जो ॾींहुं आहे, आज़ादीअ जी सालगिरह आहे, त छो न असां बि खूब मज़ा कयूं। हा, इहा ॻाल्हि ॿी आहे कि हिन दौर में असां किथे ॿाहिरि निकिरी न सघियासीं, ॿार स्कूल पे कोन वञी सघिया, लॾूं मिलिया कोन, त भाई घर में ई मज़ो कयूं। आज़ादीअ जो ॾींहुं आहे ऐं ही जश्न मनाइण असां सभिनीनि जो हक़ त आहे, अधिकार त आहे। ऐं इन ई सबबु ही जेको आयोजन अखंड सिंधु संसार फेसबुक पेज ते लाइव कयो वेठो वञे, इहो असां सभिनीनि जो घर वेठे मनोरंजन जे लाइ ई आहे। त साथियो, उन जे लाइ मां ॿ लाइनूं कंहिंजे लाइ चवणु चाहींदसि। कंहिं चयो आहे, ग़ालिब जा रंग मीर जो तरीक़ो मूंखे बि ॾे, ग़ालिब जा रंग मीर जो तरीक़ो मूंखे बि ॾे, लफ़्ज़नि सां रांदि करण जो सलीक़ो मूंखे बि ॾे। तुंहिंजी नवाज़िश आहे हर हिकु ख़ासि ऐं आम ते, दरिया आहे तुंहिंजो नाव, त कतरो मूंखे बि ॾे, त कतरो मूंखे बि ॾे। त असांजा फेसबुक फॉलोअर्स, दोस्तियो, साथियो, असां सां गॾु हिन फेसबुक लाइव पेज ते असांजा अखंड सिंधु संसार वीचार मंच जा डायरेक्टर, निदेशक, उन जा एडिटर मौजूद आहिनि, आदरणीय श्री ज्ञानचंद लालवाणी जी। ज्ञानचंद लालवाणी जी, जय झूलेलाल। आज़ादीअ जी सालगिरह जूं लख लख करोड़े करोड़े वाधायूं तव्हांखे। वाधायूं सभिनी दर्शकनि खे, वाधायूं। कवि सम्मेलन जो बिल्कुल माण लाइ अॼु दर्शक तैयार आहिनि। जी जी, कवित्री सम्मेलन भी खूब आनंद वरितो सभिनीनि। बिल्कुल बेशक वरितो ऐं उन जो ॾाढा रिस्पॉन्स भी सुठा मिलिया ऐं सभिनीनि खे तमामु मज़ो भी आयो। ऐं असां सां गॾु ख़बर अथव तव्हांखे कि असांजा जेके रेगुलर श्रोता आहिनि, रेगुलर दर्शक आहिनि, उहे असां सां हिन पेज ते ऑलरेडी जुड़ी चुका आहिनि। असांजी भेण हीना अगनाणी अहमदाबाद मां, इंदिरा पूनावाला जी महाराष्ट्र मां, ताराचंद लालवाणी जी, सुरेश पोटाणी जी, जेके असांजा बिल्कुलु नियमित दर्शक आहिनि ऐं सभिनीनि जी तरफ़ां हिन कार्यक्रम जे लाइ ऑल द बेस्ट शुभकामनाऊं मिली रहियूं आहिनि। केॾी ख़ुशी थींदी आहे न। जी जी। त असां हिननि सभिनीनि दर्शकनि जो तहे दिल सां स्वागत था कयूं, अभिनंदन था कयूं। तव्हां सभिनीनि जा लख थोराइता आहियूं कि ही हौसला अफ़ज़ाई जेको तव्हां लाइव ॾिसंदा आहियो, तव्हांजा लाइक कंदा आहियो, कमेंट्स मोकिलींदा रहंदा आहियो, इन जे करे ई कार्यक्रम खे अञा वधीक बहितर बणाइण, तव्हांजी फरमाइश, तव्हांजी चाहत जे मुताबिक़ इनखे अञा सुहिणो बणाइण में मज़ो ईंदो आहे। त ज्ञान भाऊ, दर्शकनि खे कुझु ॼाणप ॾेई वठूं। हा बिल्कुलु, दर्शकनि खे आनंद ईंदो। अॼु असां सां गॾु जेके कवि आहिनि, हिंदुस्तान जा छा सिंधी साहित्य जगत जा टॉप कवि आहिनि, जेको नालो आहे सभिनीनि जो ॼातल सुञातल बल्लू चोइथाणी। बल्लूअ जा बोल अखंड सिंधु संसार जा पाठक त सालनि खां पढ़ंदा रहिया आहिनि, लेकिन अॼु उन्हनि खे लाइव बल्लूअ जा बोल ॿुधण लाइ मिलंदा। त असां सां गॾु आहिनि बल्लू चोइथाणी साहब। जय झूलेलाल। सिंधी साहित्य जा हास्य सम्राट। इन्हनि जे बारे में इहा ख़ासियत आहे कि हास्य, व्यंग ऐं कटाक्ष जी ॻाल्हि त ठीकु आहे, पर हिननि जी हर रचना हर समसामयिक विषय ते हूंदी आहे। जेको बि नओं माहौल, नओं मुद्दो इन्हनि खे मिली वेंदो आहे, आस पास जे दुनिया में जेके बि वाक़िया घटिजंदा आहिनि, उहे इन जे अलावा घर में बि, घर जे आड़े पाड़े ओड़े किथे बि कुझु बि कहिड़ो बि रंग रूप दुनिया जो ॾिसंदा आहिनि, दस्तूर ॾिसंदा आहिनि, त हिननि जी कलम कुझु लिखे बिना, ऐं एतिरो ई न, उहो लिखण खां पोइ आख़िर में हुननि जी हर कविता, हर रचना दुनिया खे हिकु सम्झाणी ज़रूरु ॾींदी आहे। त अचो, तव्हां सभिनीनि जो वधीक वक़्तु न वठंदे अॼु असां
हिन मुशायरे हिन कवि सम्मेलन जी सदारत करण लाइ दिल सां नींड ॾेई रहिया आहियूं आदरणीय श्री बल्लू चौथाणी जी के तव्हांजो घणो घणो स्वागत आहे हिन अखंड सिंधु संसार फेसबुक लाइव पेज ते। आदरणीय श्री तव्हां सां वेनती आहे त अॼु असांजे दर्शकनि खे खिलाए मनोरंजन कराए सभिनीनि खे धूम मचायो। महिरबानी। पहिरियां ई तव्हां थोराए थो आहियां ज्ञानचंद लालवाणीअ जो जेके अहिड़ा सुठा कार्यक्रम कराइनि था। हिन खां अॻु कवित्री सम्मेलन, उन खां अॻु नाटक ऐं हिननि जो मां ॾिठो आहे हिकिड़ो ई मक़सदु हूंदो आहे त नवां नवां कलाकार स्टेज ते अचनि, साम्हूं अचनि ऐं पंहिंजी कला जो प्रदर्शन कनि। त असां धन्यवाद ॾियूं था हिननि खे। ऐं अॼु 15 अगस्त आहे त तव्हांखे उन जूं करोड़ करोड़ वाधायूं। ऐं मां नमन कयां थो उन्हनि वीरनि खे, उन्हनि शहीदनि खे जिन पंहिंजी जान कुर्बान करे छॾी पर असांखे आज़ादी ॾियारी। देश जी ख़ातिर वीरनि पंहिंजे सभिनी सुखनि खे भुलायो, खिलंदे खिलंदे फांसीअ जे फंदे ते पाण झूलायो। हर मुश्किल में हिम्मत सां दुश्मन जो कयो दमन। अहिड़नि वीरनि खे असांजो शत शत नमन, शत शत नमन। सचपच उहे नमन जे हक़दार आहिनि। ऐं हाणे जेके ॾिसनि वेठा, जेके असांखे ॿुधनि वेठा, उन्हनि खे मां तहे दिलि सां कयां थो नमन नमस्कार। रहो सदा बाग बहार, झूलेलाल कंदो बेड़ा पार। ऐं हाणे थी वञो तयार, असां वटि अॼु कवि आहिनि ज़ोरदार। ऐं तव्हांखे आनंद ई आनंद मिलंदो बहार ई बहार। हाणे चवंदा खिलणु ॾाढो ॾुखियो आहे। छाजो ॾुखियो आहे यार? अंदर में खिल जो खज़ानो आहे, उहो कढणो आहे न पाण खे। वरी के चवंदा आहिनि खिलणु ठीकु आहे, खिलाइणु ॾाढो ॾुखियो आहे। अरे खिलाइणु तमामु सवलो आहे। हाणे तव्हां चाहियो कुझु न कयो, मां हिकु तरीक़ो थो ॿुधायांव। तव्हां उन खे तव्हां अपनायो। ओड़े पाड़े वारा खिलंदा यार। माई पाए सूट बूट, मर्द पाए साड़ी, खिली खिली सभु ऊंधा थींदा, शिकिल थींदा आहिनि ॻाढ़ी। कुझु न कयो न, रुगो माई सूट बूट पाए, मर्द साड़ी पाए ऐं पाड़े में निकिरी वञे। सभिनी खे रुगो ईअं चए जय झूलेलाल जय झूलेलाल। ॾिसी करे ई माण्हू पाण ई खिलंदा। ऐं खिलाइण तमामु सवलो आहे यार, रुगो केरु खिले। हाणे त लाफ्टर क्लब खुली आहे। जेके नथा खिलनि, असली नथा खिलनि त नकुली खिलनि। लाफ्टर क्लब में ॾिसंदा आहियो कीअं खिलंदा आहिनि। के त अहिड़ो ज़ोर सां खिलंदा आहिनि जो ॿार बीठो हुजे रोअण चालू करे छॾे। ऐं के वरी खिलण जा तरीक़ा थींदा आहिनि साईं। के वरी ईअं खिलंदा आहिनि ॼण आवाज़ ई कोन निकिरंदो अथनि। जे बैलगाॾी हलंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं के वरी रुगो जे तीली भरे न माचिस जी वरी आवाज़ ई कोन निकिरंदो आहे। त खिलण जा बि तरीक़ा आहिनि। असां हाणे खिलूं, मस्तु रहूं। हाणे जन्माष्टमी आई साईं। जन्माष्टमीअ ते सभु पिया भॻवान जी प्रार्थना कनि पिया, कृष्ण खे पुकारीनि त वरी अच धरतीअ जी कृष्ण भॻवान, पाप वधी विया वरी अच। ॾाढी प्रार्थना पिया कनि। पर मां सोचां पियो उहो अची कंदो छा आहे हिते? सभु त मटिजी विया। न को मिलंदसि ॿार रांदि लाइ, न को मिलंदसि गोपियूं, न को उहे गायूं मुरड़ी वॼाइण त ईंदियूं। पोइ अची कंदो छा? मां प्रार्थना अलॻि पियो कयां भॻवान खे त भॻवान ते ख़बर त अथई त असांजे हिन धरतीअ ते छा पियो थो हले। तूं ईंदे त कुझु कोन मिलंदे। इन खां मुंहिंजी ॻाल्हि मञ। कृष्ण काला मुरड़ीअ वारा मुंहिंजो अर्ज़ु वघाईंदे वरी न जंहिं धरतीअ ते न त ॾाढो पछताईंदे। कृष्ण काला मुरड़ीअ वारा मुंहिंजो अर्ज़ु वघाईंदे वरी न जंहिं धरतीअ ते न त ॾाढो पछताईंदे। रांदि रूंद लाइ ॿार न मिलंदे, तूं केॾो बि पटाई चवंदे होमवर्क करणो आहे। कृष्ण जान छो थो खाई? रांदि रूंद लाइ ॿार न मिलंदे, भली केॾो बि पटाई चवंदे होमवर्क करणो आहे। छो थो जान तूं खाई?
तोखे ॾिसंदे वेठल गायूं छिरक भरे उथंदियूं, चलियो अलाए केरु अची वियो आहे। तोखे ॾिसंदे वेठल गायूं छिरक भरे उथंदियूं, मुरलीअ खे इंजेक्शन सम्झी वठी तेज़ भॼंदियूं। हो सोची आहे कोई इंजेक्शन लॻाइण आहे, अॼुकल्ह गांयुनि खे इंजेक्शन लॻंदो अथव जे खीर वधीक ॾियनि। त तोखे ॾिसंदे वेठल गायूं छिरक भरे उथंदियूं, मुरलीअ खे इंजेक्शन सम्झी वठी तेज़ भॼंदियूं। अरे शेषनाग खां वॾा नाग ठही ते, शेषनाग खां वॾा नाग ठही, कीअं तूं उन्हनि खे दॿाईंदे वरी न जंहिं धरतीअ ते, न त ॾाढो पछताईंदे। पनघट ते न आहिनि गोपियूं भुलिजी वञे, त पनघट ते गोपियूं मिलंदियूं। पनघट ते न आहिनि गोपियूं, छा डिस्को डांस कराईंदे। अरे वण टिण सफ़ा चट थी विया अथई, कीअं तूं रास रचाईंदे। वण लभनी कोन था साईं, मकान ठही विया आहिनि वॾा वॾा, कृष्ण अची किथे रास रचाईंदो। पनघट ते न आहिनि गोपियूं, छा डिस्को डांस कराईंदे। वण टिण सभु चट थी विया अथई, कीअं तूं रास रचाईंदे। घर बिल्डिंग जी छत ते वेही कृष्ण मुरली वॼाईंदे, अची पकड़ींदे पुलिस वारा हवा जेल जी खाईंदे। चवंदा अलाए हिकिड़ो मजनू अची वियो आहे। अॼुकल्ह हूअं साईं मजनू ॾाढा वधी विया आहिनि। तव्हां आगरे में त वञी ॾिसो, पागल खानो छो भरियो पियो आहे, मजनू सां भरियो पियो अथव। हिकिड़े प्रधानमंत्री आयो आगरे, ॾिठई ताजमहल, मंत्री खां पुछईंसि, चईसि ॿियो कुझु ॾिसण लाइ आहे? त मंत्री आहे न साईं। चई छा? चई पागल खानो आहे। चई हलो भला ॾिसो। साईं प्रधानमंत्री ॿाहिरि पहुतो त हिकिड़ो पागल ठीकु करे निकिरे पियो ॿाहिरि। त प्रधानमंत्री चए सुञाणी थो, मां देश जो प्रधानमंत्री आहियां। प्रधानमंत्री त हो जेको ॿाहिरि निकिरे उहो ठीकु थी करे, उन चएसि हाणे हिकु कमु कयो, मुंहिंजो पलंग थियो आहे ख़ाली, तव्हां पंहिंजो बुक करायो। छो पहिरीं मां बि ईअं चवंदो हुउसि त मां देश जो प्रधानमंत्री आहियां, प्रधानमंत्री आहियां। त साईं मजनू वधी विया आहिनि। पनघट ते न आहिनि गोपियूं, छा डिस्को डांस कराईंदे। वण टिण सफ़ा चट थी विया अथई, कीअं तूं रास रचाईंदे। घर बिल्डिंग जी छित ते वेही कृष्ण मुरली वॼाईंदे, पकड़े वेंदे पुलिस वारा हवा जेल जी खाईंदे। हाणे नंद बाबा छा रिश्वत ॼाणे, उन कहिड़ी ख़बर आहे कीअं ॾियां, कीअं पाण छॾायां। नंद बाबा छा रिश्वत ॼाणे, कीअं तूं पाण छॾाईंदे। वरी न जे धरतीअ ते, न त ॾाढो पछताईंदे। कृष्ण कारा मुरलीअ वारा मुंहिंजो अर्ज़ वॻाईंदे, वरी न जंहिं धरतीअ ते, न त ॾाढो पछताईंदे। मखण कोन मिलंदे, मखण कोन मिलंदे मोहन, तेल जी सब्जी रोटी, ॿियो कुझु थोरी मिलंदो यार। मखण कोन मिलंदे मोहन, तेल जी सब्जी रोटी, वॾी लाइन आहे दारूअ जी, ऐं खीर जी लाइन छोटी नंढड़ी थी वई आहे। कर्म पोइ पहिरीं फल इच्छा, उपतो थी वियो आहे। गीता में लिखियलु आहे पहिरीं कर्म कयो पोइ फल मिलेव। हिते माण्हू चवंदा पहिरीं फल ॾियो, कर्म पोइ पिया ॾिसंदासीं। कर्म पोइ पहिरीं फल इच्छा, केॾो धन कमाईंदा, अरे कीअं गॾु खणी वेंदा या कफण ते जेब लॻाईंदा। वधी वई आहे आज़ादी, वधी वई आहे आबादी, आज़ादी न आबादी वधी वई आहे। वधी आज़ादी में असां अॼुकल्ह तरह तरह जी आज़ादी थी वई आहिनि। असांखे वॾनि ॾिनी हिकिड़ी आज़ादी वठी करे, वीर शहीदनि हिकु आज़ादी वठी ॾिनी, पर हाणे आज़ादी जो मतिलबु मटिजी वियो आहे। को कुझु थो चए, को कुझु थो चए। माना आज़ादी अखर खे अलाए किथे किथे जोड़े छॾियो अथनि। के त रोअंदा आहिनि मूं किथे ॾिनी आज़ादी, होॾां देश आज़ादु थियो, हेॾां जी वई शादी। हाणे आज़ादी किथे था जोड़ीनि। अॻे जेके जवान हूंदा हुआ न, उन्हनि में दिलि में भावना हूंदी देश भक्तीअ जी। उहे चवंदा हुआ अमा खाधे जी चादर ॾे, अमा खाधे जी चादर ॾे, मां ख़ुदि खे गांधी बणाया, दोस्तनि जे विच में वेही मां रघुपति राग ॻाया। ऐं हाणे चवंदा अमा चका चक चादर ॾे, मां बढ़िया पेट सिबाया, यारनि जे विच में वेही मां इलू इलू ॻाया। वक़्ति मटिजी वियो आहे यार, हर कंहिं वीचार मटिजी विया आहिनि। त वधी वई आहे आबादी, कंहिंखे कंहिंखे सम्झाईंदे।
वरी न जाए धरतीअ ते न त ॾाढो पछताईंदे, कृष्ण कारा मुरलीअ वारा मुंहिंजो अर्ज़ु घाईंदे, वरी न जाए धरतीअ ते न त ॾाढो पछताईंदे। हाणे न जन्माष्टमी त वई निकिरी, ऐं मां ॿुधायां जन्माष्टमी मुंहिंजी ज़ाल ॾाढो ख़ुशी। हाणे कीअं ख़ुशी, जो राति 1 बजे निकिरंदो आहे चंड यार। हाणे चंड निकिरंदो आहे, उन खां पोइ अर्घु ॾींदा आहिनि, उन खां पोइ रोटी खाईंदा आहिनि। 8 बजे घरवारी चयो रोटी खाऊं, अड़े चंड किथे आहे, अर्घु त ॾे चई आहे न, चंड चई अर्घु ॾिया ॿार मिली वई आहिनि घरवारी सही। त हाणे असां कृष्ण खे हथ जोड़े वेनती कई आहे, मञे न मञे भली अचे, पापियुनि खे जी नास करे, असां कुझु चई न सघंदासीं। पर हाणे मां हिकु सुठे कविअ खे घुरायां थो। उहो अहिड़ो सुठो कवि आहे जेको हिंदीअ में बि लिखे थो, सिंधीअ में बि लिखे थो, ऐं सिंधीअ में मास्टर बि रही चुको आहे। आकाशवाणी भोपाल तां कंपियर बि रही चुको आहे घणेई साल। गज़ल लिखंदा आहिनि, कहाणियूं लिखंदो आहे ऐं लेख लिखंदो आहे। मां सम्झां थो अहिड़ो को अख़बार या अहिड़ी पत्रिका न हूंदी जंहिंमें हिननि जा लेख न छपिया हुजनि। त हींअर वेझड़ में हुननि जो किताब निकितो नवां पन। छा त उन में गज़ल आहे, तव्हां उनखे पढ़ी ॾिसंदव त उन में हिकु हिकु गज़ल उन्हनि जो कमाल जो आहे। हाणे 2 लाइनूं थो ॿुधायां हिकु गज़ल जी। मिटीअ जो पिलोड़ो हयाती असांजी, मिटीअ जो पिलोड़ो हयाती असांजी, नदीअ जो बनोड़ो हयाती असांजी। छा अखर उपयोग कयल आहिनि, तमामु आले दर्जे जी शाइरी। ऐं हिननि जा हिंदीअ में बि ॾिसो गज़ल तमामु सुठा हूंदा आहिनि। अंधियारों में कैसे बोले आईने, अंधियारों में कैसे बोले आईने, सच की खिड़की कैसे खोले आईने। अहिड़े सुहिणे शाइर खे मां सॾु करायां थो नंद सनमुखाणी साहिब भोपाल खां। महिरबानी बेलू भाऊ। सभिनी दोस्तनि खे नमस्कार, हरिओम। सभ खां पहिरीं मां हिकिड़ो गज़ल पेश थो कयां जी। तूं ते कंहिंजे कॾहिं मुरकियो हुए छा, वाह। तूं ते कंहिंजे कॾहिं मुरकियो हुए छा, थी जुदा कंहिंखां कॾहिं फतकियो हुए छा। वाह। तूं ते कंहिंजे कॾहिं मुरकियो हुए छा, थी जुदा कंहिंखां कॾहिं फतकियो हुए छा। आज़माईंदो रही थो छो सभिनि खे, आज़माईंदो रही थो छो सभिनि खे, तूं बि अहिड़ी बाहि मां गुज़रियो हुए छा। अरे वाह वाह। अॻिलो शेर ॾिसो। दिलि जूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधंदो रही थो, दिलि जूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधंदो रही थो, दिलि बणी कंहिंजी कॾहिं धड़कियो हुए छा। वाह। दिलि जूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधंदो रही थो, दिलि बणी कंहिंजी कॾहिं धड़कियो हुए छा। थो सभिनि खे राह ॾेखारी सदाईं, थो सभिनि खे राह ॾेखारी सदाईं, काफ़िले खां राह में विछड़ियो हुए छा। ऐं हिन गज़ल जो आख़िरी शेर आहे। चिणग खीसे में रखी तो वटि जे आया, चिणग खीसे में रखी तो वटि जे आया, तूं बि को भंभट बणी भड़कियो हुए छा। अरे वाह तूं वाह। को भंभट बणी भड़कियो हुए छा, सूंहं ते कंहिंजे कॾहिं मुरकियो हुए छा, थी जुदा कंहिंखां कॾहिं फतकियो हुए छा। हिकिड़ो ॿियो गज़ल पेश आहे। जी। असांजी सिंधी लोक में कांग जो वॾो महत्व आहे। कांग जॾहिं बनोड़े ते ईंदो आहे, कां कां कंदो आहे, त माताऊं भेनरूं चवंदियूं आहिनि कांव कांव ता ख़ैर ता ॾे टिकी वञ लिकी, मुंहिंजो भाइड़ो अचे थो छा, त उॾामी वञ। ईअं संकेत वठंदा आहिनि उन्हनि खां। त हिकिड़ो गज़ल मूं लिखियो आहे। ओ कांग लवे छो न बनोड़े ते असांजे, ओ कांग लवे छो न बनोड़े ते असांजे, लवी छो न बनोड़े ते असांजे, अहवाल करी कोन बनोड़े ते असांजे। पहिरीं जे समाचार ॿुधाए हुए ठरंदो, पहिरीं जे समाचार ॿुधाए हुए ठरंदो, हाणे से चवी छो न
बनोड़े ते असांजे, अगलो शेर ॾिसंदा, आणी जे ख़बर साण मिठो मुंहुं बि असांजो, आणी जे ख़बर साण मिठो मुंहुं बि असांजो, कमु पोइ ॾुखनि जो न बनोड़े ते असांजे, नेणनि में अची कारे ककर वास कयो आ, नेणनि में अची कारे ककर वास कयो आ, बरसी ई पवे सोन बनोड़े ते असांजे, जहिड़ो तो कयो ख़्याल रकीबनि जो हमेशा, जहिड़ो तो कयो ख़्याल रकीबनि जो हमेशा, अहिड़ी न करी ओन बनोड़े ते असांजे, जो हाल सॼो साल ॿुधायो तो ॿियनि खे, जो हाल सॼो साल ॿुधायो तो ॿियनि खे, सो हेल कयो तो न बनोड़े ते असांजे, ओ कांग लवे छो न बनोड़े ते असांजे, अहवाल करी कोन बनोड़े ते असांजे। हिकिड़ो ॿियो गज़ल पेश आहे, केरु कंहिंसां साथ आ कंहिंखे ख़बर आ, केरु कंहिंसां साथ आ कंहिंखे ख़बर आ, छा हक़ीक़त बात आ कंहिंखे ख़बर आ, ग़ैब जे पर्दे में सभु कुछ था रखनि हू, ग़ैब जे पर्दे में सभु कुछ था रखनि हू, खेनि मालूमात आ कंहिंखे ख़बर आ। ध्यानु चाहींदुसि शेर ते, आ बिसातुनि जो हिते मेलो सजल, पर आ बिसातुनि जो हिते मेलो सजल, पर कंहिंजी शइ ऐं मात आ कंहिंखे ख़बर आ। वाह वाह, आ बिसातुनि जो हिते मेलो सजल, पर कंहिंजी शह ऐं मात आ कंहिंखे ख़बर आ। आहे हर कंहिंखे सुबुह जी आस, लेकिन आहे हर कंहिंखे सुबुह जी आस, लेकिन केॾी लंबी रात आ कंहिंखे ख़बर आ। आहे भोगण खां सवाइ, आहे भोगण खां सवाइ छा ज़िंदगानी, आहे भोगण खां सवाइ छा ज़िंदगानी, कहिड़ी ये सौगात आ कंहिंखे ख़बर आ। पाण में गॾिजी त हलंदा था रहनि, पर पाण में गॾिजी त हलंदा था रहनि, पर कंहिंजी दिलि में घात आ कंहिंखे ख़बर आ। केरु कंहिंसां साथ आ कंहिंखे ख़बर आ, छा हक़ीक़त बात आ कंहिंखे ख़बर आ। हिन में भाऊ अञा पढ़ी सघजनि थियूं, टाइम जेकॾहिं इशारो करे छॾियो त मां उन हिसाब सां। भली हिकु ॿी पढ़ो भली। छा थो ॻोल्ही, हा, छा थो ॻोल्ही छा पाईंदे, पाए भी कुझु वाझाईंदे, वाह, छा थो ॻोल्ही छा पाईंदे, पाए भी कुझु वाझाईंदे, बुख ऐं रोटी हिकु ॿ हथनि में, बुख ऐं रोटी हिकु ॿ हथनि में, कंहिंखे कंहिंखे खाराईंदे, छा थो वाह, ॻोल्ही पाईंदे, पाए भी कुझु वाझाईंदे, एॾी चाह करण जी ॾियारी, एॾी चाह करण जी ॾियारी, पंहिंजो घर ई ॿाराईंदे, पंहिंजो घर ई ॿाराईंदे, अटकण ॾाढनि साण छॾे ॾे, अटकण बोलो भाऊ, हा, अटकण ॾाढनि साण छॾे ॾे, छॾे ॾे, पंहिंजनि वाह, खे ई माराईंदे, पंहिंजनि खे ई माराईंदे, वाह वाह, लूलनि गूंगनि खां तूं कहिड़ा, लूलनि गूंगनि खां तूं कहिड़ा, दस्तावेज लिखाराईंदे, झूंगारणी जे ना चाहीनि, झूंगारणी जे ना चाहीनि, तिन खां छा तूं ॻाराईंदे, मुल्क वञण जो मौक़ो आयो, शायदि तंहिंखे टाराईंदे, वाह, सारी वेठो सालनि ताईं, सारी वेठो सालनि ताईं, अंदरि पंहिंजो ॻाराईंदे, झूटा खाईंदे थो खेॾी, ध्यानु चाहींदुसि भाऊ, झूटा जी, खाईंदे थो खेॾी, बाज़ी हीअ बि हाराईंदे, जोड़न में मसरूफ़ ताहीं, जोड़न में मसरूफ़ ताहीं, छा छा साण खणाराईंदे, ऐं आख़िरी शेर आ, जेसीं जी, कंहिंजे कम जो आहीं, जेसीं कंहिंजे कम जो आहीं, पंहिंजो पाण वणाराईंदे,
जेसी कंहिंजे कम जो आहीं, पंहिंजो पाण वणाराईंदे, छा थो ॻोल्ही छा पाईंदे, पाए बि कुझु वाजाईंदे। महिरबानी भाऊ। वाह सही वाह। त असां ॾाढी ख़ुशी आहे जो असांखे नंद भाऊ अहिड़ियूं सुठियूं कविताऊं ॿुधायूं आहिनि ऐं तव्हां ॾिसो हुन में केतिरी सिंधियत समायल आहे। हिननि जी पुरज़ोर कोशिशि पई थी हले हिननि जी। अच्छा, वॾा जेके साहित्यकार आहिनि उहे कोशिशि कनि वेठा असांजी सिंधी क़ाइमु रहे, संस्कृति क़ाइमु रहे, पर मूंखे लॻे थो अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि थोरो ॾे घटि था ध्यानु ॾियनि। हाणे ॿी ॻाल्हि छॾियो, सिंपल आहे, असांजो इष्ट देव केरु आहे? झूलेलाल साईं। झूलेलाल। पर हक़ीक़त इहा अथव त घणनि ॿारनि इहा ख़बर बि कोन्हे झूलेलाल आहे केरु। मूंखे इहो लॻंदो आहे जॾहिं असां वॾा हलिया वेंदासीं पोइ अगरि ॿारनि खां पुछंदो त यार झूलेलाल कौन था भैया तुम्हारा, हाणे छा ॿुधाईंदा? को चवंदो यार हूंदो कोई एक्टर हूंदो, को चवंदो न न ख़बर न आहे को नेता मता हुजे। माना ख़बर ई सुञाणप ई कोन रहंदी। केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। लॻे थो त हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो, लॻे थो त हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो बालक आहे अॼु, सो जॾहिं जवान थींदो को चवंदो झूलेलाल पक नेता हूंदो, को चवंदो नेता न अभिनेता हूंदो। सुञाणप न रहंदी तूं अवतार आहीं। अरे झूलेलाल साईं, झूलेलाल साईं आहिनि जे भुलियल तिन सही राह लाहीं। हाणे असांजे झूलेलाल कृपा करे त असांजे ॿारनि में बि इहा संस्कृति अचे सिंधियत जी ऐं पंहिंजे इष्ट देव जी। त हाणे अचो हिन कवि सम्मेलन खे अॻिते वधाई। हिकिड़ो प्यारो कवि आहे होशंगाबाद खां, महेश मूलचंदाणी, नर्मदा जे किनारे ते रहे थो, नर्मदा जो पाणी पीए थो ऐं तमामु सुठियूं कविताऊं बि लिखे थो। मां हिननि जे बारे में तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो टीवी सीरियल हलंदो हो, वाह वाह क्या बात है, उन में बि हिननि साहिबनि शिरकत कई आहे ऐं हाणे त ही गज़ल बि सुठा था लिखनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो डॉक्यूमेंट्री ठही कागज़ की लेखी, इन डॉक्यूमेंट्री ओमपुरी हो, उन सां गॾु हिननि अभिनय कयो आहे। माना असां चऊं त कविता आहिनि पर अभिनय करण वारा कलाकार बि आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ॻाईंदा बि सुठो आहिनि। हिन जा ॿ किताब मुंहिंजे नज़र में आहिनि जेके छपिया आहिनि। हिकिड़ो सिंधीअ में आहे मामे जो मुनण। तव्हां हिन किताब खे पढ़ंदव त ॾिसंदव उन में सॼो व्यंग आहे, रुॻो हास्य न आहे, हास्य अगरि व्यंग आहे। हिकिड़ी कविता आहे हुननि जी, मां ॿ लाइनियूं ॿुधायां थो त अम्मा चए थी पुट खे त पुट वञ बाज़ार में ऐं भाणे जे जो मुनण लहंदो त उन छो न सॼी शयूं वठी जे एॾी वॾी लिस्ट ॾिनईं जो महेश खे अची वियो गुस्सो। चई अम्मा अञा भुलिजी वई आहीं ॿार जा रांदीका चवण, अरे भाणे जे जो थी मुनण लाराई या मुंहिंजो थी लाराई मुनण। त ॾिसो केॾो व्यंग आहे। ऐं हिननि जो हिंदीअ में बि किताब आहे कुते की पूछ, अरे नालो ॿुधी खिल अची वेंदी, कुते की पूछ। हाणे उनजो सार छा आहे? समाज खे सुधारण जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं समाज में कीअं जागृति अचे उहे हिननि जे हिंदीअ जी किताब में आहिनि। उन ॿ लाइनियूं आहिनि, उस दिन समाज से मिट जाएगी नीच ऊंच, उस दिन समाज से मिट जाएगी नीच ऊंच, जिस दिन सीधी हो जाएगी कुत्ते की पूछ। हाणे वधीक मां हिननि जो छा ॿुधायां। मां वॾे प्यार सां सिक सां अर्ज़ु कयां थो महेश मूलचंदाणी होशंगाबाद वारे खे त अचनि असांजे श्रोताउनि खे कुझु पंहिंजूं रचनाऊं ॿुधाइनि। महेश मूलचंदाणी। मां कविता शुरू थो कयां हाफ़िज़ जी तरफ़। जी। शादीअ खां पहिरीं ॾियारी ते तूं केॾो सुहिणो लॻंदो है ॼण अनार। शादीअ खां पोइ पहिरीं ॾियारी ते तूं केॾो सुहिणो लॻंदो है ॼण अनार। शादीअ खां पोइ ॿी ॾियारी ते तुंहिंजा सुठा कोन था लॻनि हार। पाण थी वियो आहे चकरी ऐं जोए थी वई थी बम। पाण थी वियो आहे चकरी ऐं जोए थी वई थी बम। हुन रोई करे असल शादी शो ॾिसण में ख़ुशी आहे पर आहे असल में गहरो गम, पर आहे असल में गहरो गम। वाह वाह वाह। शादी जब मूं घरवारी के ताव में अची चयो, भलो इहा रचना है कि मूं घरवारी के ताव में अची चयो को भी कम कोन थी करे,
तोखे त कभी बासण मलण वारी माई, कुआरी पाइण वारी माई, पोचा लॻाइण वारी माई, ॿारनि खे खेॾाइण वारी माई, रोटी पचाइण वारी माई, बाक़ी तूं कहिड़ो कमु कंदीअ माई? घर वारी वेझो आई, ससुचाई, शर्माई, के जेको कमु मां थी कयां ॿी का बि न करे सघंदो नारी। छा तव्हांखे न खपे माई तव्हांजी सेवा करण वारी? छा न खपे तव्हांखे सेवा करण वारी? अच्छा बंधु ॻाल्हि आहे कि मां घर खां सनानु पाणी करे नाश्तो करे दुकान तां निकिरां ई पियो त मुंहिंजी माउ मूंखे चयो, पुट 4 फुल्का अथई, कंहिं गांइ खे खाराए थो वञां। मां फुल्का वठी घरवारी खे मुड़ी करे चयो, मां फुल्का वठी घरवारी खे मुड़ी करे चयो, चयमि छा थो करे? मूं चयो हीअ बि त सदोरी गांइ आहे, केॾी प्यारी गांइ आहे, केॾी सुठी गांइ आहे। अमड़ गुस्से में चयो मूंखे, हमेशह मूंसां वैर थी वेंदो आहे, तूं हिकड़ी दुकान ते वेंदो आहे या सदोरी मुंहिंजे लाइ वैर थी वेंदो आहे। मैं सिंगार दिया मूंखे। अच्छा फुल्का वठी मां निकिरी वियसि घर, शाम जो वरी घर आयसि कंहिं कम सां, अमड़ मूंखे घेरियो दम सां, चई पुट फुल्का गांइ खे खाराए पिया। मूं चयोमांसि अमड़ गांइ त मिली कोन, त मां सोचियो फुल्का बैली खाए छो न, इन करे हिकु बैले फुल्का खाराए छॾिया। वरी अमड़ गुस्से में दादी थी मुठा सॼे शहर में तो मूंखे गांइ नज़र कोन आई, एतिरे में मुंहिंजी घरवारी मुंहिंजो बचाव करण आई। तव्हां को एतिरो बि नथो अचे, अमड़ तव्हां को एतिरो बि नथो अचे, हिकिड़ो बैल ॿिए बैल खे फुल्का बि नथो खाराए सघे, हिकिड़ो बैल ॿिए बैल खे फुल्का बि नथो खाराए सघे। मुंहिंजी लाल नंद भाऊ, मुंहिंजी लाल मूंखां घर में दम करे रहंदी हुई, नापे तोरे सोचे समझी करे कुछ चवंदी हुई, न खोलींदी हुई फालतू, ईअं लॻंदो हो ॼण गाया का पालतू। जॾहिं बि थींदी हुई मुंहिंजी घर में आमद, पापड़ पाणी साई साई करे कंदी खुशामद। हिकु ॾींहुं अज़ब थी वियो, तव्हांखे छा ॿुधायां, वॾो गज़ब थी वियो। घर पहुतुसि त ॾिठा घरवारी जा मटियल मटियल तेवर, चमकिन पिया संदसि गले में ख़ुशी ऐं फ़ख्र जा जेवर। गांइ लॻे पियो गाबो, यादि अचे पियो बाबो। न जाए पापड़ पाणी, मां वेड़ो थी करे पुछियोमांसि तोखे छा थी वियो राणी? उहा अकड़ी अकड़ी वेझो आई, मूं जहिड़े सुहिणे मुड़ुस खे चवण लॻी भाई अॼु खां असांजा बि थी विया आहिनि वारा न्यारा, हाणे झूलण साईं असांखे बि ॾेखारिया आहिनि जीअं प्यारा। अॼु असां जैफ़नि जे लाइ ख़ासि थी वियो आहे, अॼु असां जैफ़नि जे लाइ ख़ासि थी वियो आहे। छा तव्हांखे ख़बर कोन्हे पूरे 14 सालनि खां पोइ अॼु महिला आरक्षण बिल पास थी वियो आहे, अॼु महिला आरक्षण बिल पास थी वियो आहे। ये हालत सच्ची। अच्छा बंधु भैया कुझु हटके रखंदा पाण थो कयां कि मूंखे तोसां इश्क छा थियो आहे, मूंखे तोसां इश्क छा थियो आहे। माण्हू चवनि था शहर में हिकु चहिरो ॿियो वधी वियो आहे, मूंखे तोसां इश्क छा थियो आहे। माण्हू चवनि था हिकु चहिरो ॿियो वधी वियो आहे। घड़ी घड़ी मुंहिंजे दिलि में उथे थो इहो सवाल, घड़ी 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 हा घड़ी 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 मुंहिंजे दिलि में उथे थो इहो सवाल, घड़ी घड़ी मुंहिंजे दिलि में उथे थो इहो सवाल। दर दरियूं सभु बंदि आहिनि, किथां अचे थो तुंहिंजो ख़्याल। दर दरियूं सभु बंदि आहिनि, किथां अचे थो तुंहिंजो ख़्याल। प्यार न सही, न सही न सही, प्यार न सही तूं मूंसां नफ़रत कर, प्यार न सही तूं मूंसां नफ़रत कर, नफ़रत कर तुंहिंजी हसरत कर, त तूं मुंहिंजी कर। हिकिड़ी कविता है कि कंहिंखे शिकायत कयां मां ज़माने में, कंहिंखे शिकायत कयां मां ज़माने में, तुंहिंजे इश्क पुॼायो आहे पागल खाने में। पागल पागल खाने में तंहिंखां पोइ बि सुकून आहे तोखे,
मुंहिंजे खिलाफ़ रिपोर्ट लिखाई थी थाने में, तंहिंखां पोइ सुकून न आहे तोखे। मुंहिंजे खिलाफ़ रिपोर्ट लिखाई थी थाने में, ॾोह ई ॾोह ॾिठा अथई तूं मुंहिंजा, ॾोह ई ॾोह, ॾोह ई ॾोह, ॾोह ई ॾोह, ॾोह ई ॾोह ॾिठा अथई तूं मुंहिंजा, ॾोह ई ॾोह ॾिठा अथई तूं मुंहिंजा। हा, हिक बि खूबी न आहे तुंहिंजे दीवाने में। अरे हिक बि वाह खूबी वाह न आहे। वाह मूं तोखे ख़ुदा बणाए छॾियो आहे, मूं तोखे ख़ुदा बणाए छॾियो आहे, तो जिक्र बि न कयो पंहिंजे अफ़साने में। मूं तोखे ख़ुदा जिक्र बि न बणाए छॾियो आहे, तो जिक्र बि न कयो पंहिंजे अफ़साने में। महेश खे, महेश खे, महेश खे, महेश खे, हिन महेश खे अलाए छो यकीन नथो थिए, हिन महेश खे अलाए छो यकीन नथो थिए, तो जहिड़ो हुस्न बि आहे कुदरत जे खजाने में, तो जहिड़ो हुस्न बि आहे कुदरत जे खजाने में। कंहिंखे शिकायत कयां तुंहिंजे इश्क पुॼायो आहे पागल खाने में, तुंहिंजे इश्क पुॼायो आहे पागल। वाह महेश बाबू वाह। हाँ, हिक ॿी कविता है, जेको हाणे मैंने संगीत बस भाऊ बाफे लाखाणी बढ़िया गायो आहे हिन गीत खे, उहो मूंखे ॾाढो अहिड़ी तरह बढ़िया वणे थो। मां रचना ॿुधो तव्हां कि हर माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो सुभाउ, वाह, हर माण्हू जो पंहिंजो सुभाउ, त पंहिंजो गरम सुभाउ, नेठ पंहिंजो भाउ, नेठ पंहिंजो भाउ, नेठ पंहिंजो भाउ। आवाज अचे थी न बढ़िया? बढ़िया बढ़िया। लड़ाई आहे वीचारनि जी लड़ाई, वेर न आहे छेड़ न काई, तॾहिं बि पाण में साहु आहे, नेठ पंहिंजो भाउ। हिकु ॾींहुं पाण में हाँ महेश भाई, विढ़ूं था, हिकु ॾींहुं पाण में खूब विढ़ूं था, कॾहिं भाकुर पाए मिलूं था, हिकु ॾींहुं पाण में खूब विढ़ूं था, हिकु ॾींहुं पाण में खूब विढ़ूं था, कॾहिं भाकुर पाए मिलूं था, हिकु ॾींहुं पाण में खूब विढ़ूं था, कॾहिं भाकुर पाए मिलूं था, नेठ पंहिंजो भाउ, नेठ पंहिंजो भाउ। वाह महेश भाई वाह। कॾहिं काल को ईंदो आहे, उनखे वक़्तु भरींदो आहे, कॾहिं काल को ईंदो आहे, उनखे वक़्तु भरींदो आहे, पंहिंजो भाउ आहे, नेठ पंहिंजो भाउ आहे, नेठ पंहिंजो भाउ। वाह महेश भाई, तव्हांजी महिरबानी, तमामु बढ़िया कविताऊं पढ़ियो, धन्यवाद तव्हांजो। वरी मौक़ो मिले वरी तव्हांजो कॾहिं ॿुधंदासीं कविताऊं। ऐं मूंखे ख़बर न आहे त कन्हैयो भाऊ न, अरे वाह 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 वाह। साईं असां भॻवान खे पिया प्रार्थना कयूं यार, कृष्ण भॻवान तूं नथो जिन कन्हैया खे मोकिल भला। त हाणे मां वधीक टाइम नथो वठां, छो जो असांखे थोरो बंधन आहे, असांखे 8 बजे ख़तमु करणो आहे पंहिंजो कार्यक्रम, इन करे मां थोरो जल्दी कयां थो। त मां अर्ज़ु कयां थो कन्हैया भाऊ खे, मां हिननि जी कहिड़ी तारीफ़ कयां। ऐं ही योगा केंद्र हलाईंदा आहिनि, हास्य जो क्लब हलाईंदा आहिनि, हिंदीअ में लिखंदा आहिनि, सिंधीअ में लिखंदा आहिनि, ऐं हींअर त ही सुठियूं सुठियूं गज़लूं बि लिखण लॻा आहिनि। त मां वधीक वक़्तु न वठी करे अर्ज़ु कयां थो कन्हैया आहूजा बिलासपुर खां त हिनखे विंदर कराइनि माण्हुनि जी। कन्हैया ज़रूर जी। साईं ख़ुशि शाक परसन राजी ॿार बच्चा ओड़ो पाड़ो पंहिंजा धारा ओरिया पहिरियां मिट माइट चाचा चाचू मामा माऊं पोपड़ पुटियूं सेण सजण पोटा पोटूं गाबा गायूं ढोर ढका कांव पुता तोता झिरकियूं छेला छेलियूं भोला बांदर चीत ॼणा नांग छू ॾेडर ॾेबू गॾा घोड़ा मंगन मच्छर मुंगणनि भोला बारू पारू पियो फगुण चुमो टेकू नारू बुधू गुलाब गंगू चिमन चेटू कारू कल्लू केलू भीमन बालू सुगड़ो डालू झमट झमो टुकू नेंगो मनु लालू दो अनु राधो सुमर शांगो टोलू डांडू रेलू थावड़ तीनू दौल गोलू कमू किशनो धनु तुरियो तारो तनु अनु मनु सनु टिकन गोपाल गनु जगत जुमड़ो जगू विधो वरे चंदू नानू नामो निवंदो निहाल नेड़ू नंदू उडो साईं सब कुछ हुंदा सब 4% राजी हुंदा खांदा वेंदा पाणे हुंदा
साईं सब खुश आए वागे करे सघंदा ओड़ो पाड़ो रहिजे साईं, ओड़ो पाड़ो नंढा नंढड़ा वॾड़ा। हा साईं जी। अॼुकल्ह असां वटि नियम इहो आहे कि जेसि ताईं घर जो कमु न कर तेसि ज़ालूं रोटी न ॾींदियूं। अच्छा या त हुनजी शेवा करणी पवंदी आहे। त मूं ज़ाल ते हिकिड़ी आरती ठाही आहे, आरती, त उहा मां तव्हांखे आरती ॿुधाए वञो। जी जी। जय जालुनि जी चओ न खॾ जे तरे में पो, जालुनि जी चओ न त खॾ जे तरे में पो, तंग न करनि वेचारियूं, तंग न करनि वेचारियूं, कम करनि थियूं सौ। जय जालुनि जी चओ, जय जालुनि जी चओ। वाह। असुर उथी वेचारियूं पाणी पाण भरियूं, ओ ज़ालूं पाणी पाण भरियूं, की न विढ़नि मुड़ुसनि सां, की न विढ़नि घोटनि सां, की न ॾियनि थियूं भओ। जय जालुनि जी चओ। वाह वाह, जय जालुनि जी चओ। घर जी सॼो ॾींहुं सेवा वांदियूं कीन घुमनि, ज़ालूं मिंट बि कीन सुम्हनि, पाण कनि सभु हथ सां, पाण थियूं कनि सभु हथ सां, कीन थियूं कनि चओ चओ। जय जालुनि जी चओ। वाह वाह कन्हैया भाई वाह। घोट घुमण में पूरा घर जी कीन ॿुधनि, ओ साईं घर जी कीन ॿुधनि, कीन सुञाणनि चकिलो, कीन सुञाणनि चकिलो, छा वेलण छा तो। जय जालुनि जी चओ। वाह साईं वाह साईं। जॾहिं मंझंदि टाइम बुख लॻी, वयमि घर रोटी खाइण, त घरवारी नज़र न आई, नूंहं बीठी पासे में। चयोमांसि बेटा कहिड़ी भाॼी कई अथव? चई पापा बीह पटाटनि जी भाॼी रस में। मां चयुमि रस में? चई हा, चई रस में। मां चयो पोइ कहिड़ो फ़र्क़ु रहे तो में ऐं तुंहिंजी सस में? साईं घरवारी ॿुधी अथई, घरवारी ॿुधी अथई, मछली वई, पोइ त विढ़ी पई। मां बि विढ़ी पियोमांसि, पर मूंखे पतो थो विढ़ण सां नुक़सानु कहिड़ो थियण वारो मूंखे। त नुक़सानु ॾिसो कहिड़ो आहे कि विढ़ियुमि जे मां ज़ाल सां, ओ विढ़ियुमि जे मां ज़ाल सां, जीअ जे जंजाल सां, छिड़िबूं अहेड़ियूं ॾिनई, ॼण को विढ़ियुमि काल सां, ॼण को विढ़ियुमि काल सां। विढ़ियुमि जे मां ज़ाल सां, जीअ जे जंजाल सां, छिड़िबूं अहेड़ियूं ॾिनई, ॼण को विढ़ियुमि काल सां, ॼण को विढ़ियुमि काल सां। हाणे करे छॾियो ॿारनि खे बि माल ॾिनई, भरे भरे थाल ॾिनई, घुरां जो मां मूंखे बि ॾे, मूंखे दड़का ताल ॾिनई। ओ ॿारनि खे बि माल ॾिनई, भरे भरे थाल ॾिनई, घुरां जो मां मूंखे बि ॾे, मूंखे दड़का ताल ॾिनई। खार खाधी ज़ाल सां, मुंहुं लिकायो शाल सां, छिड़िबूं अहेड़ियूं ॾिनई, ॼण को विढ़ियुमि काल सां, ॼण को विढ़ियुमि काल सां। वाह छो थो विढ़ी? के मंझंदि मूंखे साॻु ॾिनई, बसर भुञी दाॻु ॾिनई, पाण छोला पूरी खाधई, मूंखे निजो लागू ॾिनई। ओ मंझंदि मूंखे साॻु ॾिनई, बसर भुञी दाॻु ॾिनई, पाण छोला पूरी खाधई, मूंखे निजो लागू ॾिनई। अड़े कुझु मुंहिंजो मां ज़ाल सां, जे जंजाल सां, छिड़िबूं अहेड़ियूं ॾिनई, ॼण को विढ़ियुमि काल सां, ॼण को विढ़ियुमि काल सां। आख़िरी में छा थी करे, हे पाण खाए माईअ खे ॾे, भेण खे भाॼाईअ खे ॾे, मुंहिंजो हिसो खसे मूंखां, कम वारी माईअ खे ॾे। ओ पाण खाए माईअ खे ॾे, भेण खे भाॼाईअ खे ॾे, मुंहिंजो हिसो खपे मूंखां, कम वारी माईअ खे ॾे। अरे मथो भञुमि बाल सां, वण जी डंगाल सां, छिड़िबूं अहेड़ियूं ॾिनई, ॼण को विढ़ियुमि काल सां, ॼण को विढ़ियुमि काल सां। साईं तव्हां टाइम घटि आहे, हिन करे मां पंहिंजी
कविता खे हिते समाप्त कयां, पर आख़िरी में देश जे नाले सां 4 लाइनूं ज़रूर चवंदुमि। जी जी जी। कि वतन जी आन ते पंहिंजो बि रतु ॻाड़े छॾींदासीं, वतन जी आन ते पंहिंजो बि रतु ॻाड़े छॾींदासीं, दगा कंदा जो उनखे बाहि में साड़े छॾींदासीं, असांजी देश जी मिटीअ सां गद्दारी कंदा जेके उन्हनि खे चिलई तलवार सां फाड़े छॾींदासीं। जय झूलेलाल। वाह वाह वाह, जय झूलेलाल। महिरबानी महिरबानी भाई आहूजा साहब, तमामु बढ़िया तव्हां ॿुधायो ऐं ॾाढो मज़ो अची वियो असांखे, सभिनी खे मज़ो आयो हूंदो। त साथियो हाणे थोरो अॻिते वधियूं। ॾिसो अलाए छो यार, मां हिकु ॻाल्हि ॾिसंदो आहियां त माण्हू ज़ाल खां नाराज़ हूंदा आहिनि, अलाए छो। पर मां चवंदो आहियां हिकु ॻाल्हि, यार ज़ाल महान आहे, औरत महान आहे, पर जेके विढ़नि कंदा न ज़ालुनि सां, उहे बि ॿाहिरां आहे, अंदर में हुननि जो ॾाढो प्यार हूंदो आहे पाण में। ईअं न आहे कन्हैया आहूजा पंहिंजे ज़ाल खे कुझु नाराज़गी सां चए थो, ॾाढो प्यार हूंदो आहे। चए प्यार हूंदो आहे, उहे त पाण में चूचू चूचू कंदा आहिनि, ॾाढो प्यार हूंदो आहे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां, औरत महान आहे। कीअं महान आहे? न कॾहिं बि तव्हां औरत सां न कयो तकरार, न त ख़तम थी वेंदो प्यार, चढ़ंदो टेंशन जो बुखार। ऐं इहो टेंशन मां कोन पालींदो आहियां, ख़बर आहे न यार। अरे रोटी करण जा सवली आहे, हर हर हथ पिया सरंदे, तड़ो लॻी वेंदी भाॼीअ खे, शेकाई बि न वणंदे, फुल्को वेलींदे, ठहंदी भारत जो नक्शो, मथे ॾियारे तो चवंदे झूलेलाल बख़्शो। ॿियो प्रार्थना कजांइ झूलेलाल खे, ॾोह कया मूं काफ़ी रे, झूलण माफ़ी ॾे मूंखे माफ़ी, ज़ाल मञाए ॾे, जल्द घुराए ॾे, कोन घुराए ॾींदे। भली प्रार्थना करी चवे अञा ज़ाल ई कर नाराज़, साईं मां नाराज़ कंदो ई कोन आहियां घरवारीअ खे, हिकु भेरे कयो हो, चङो टाइम थी वियो यार, हुनखे त ॻाल्हि विसरी कोन्हे कहिड़ी हालत मुंहिंजी थी। हिकिड़ो मज़ाक में चयोमांसि अलाए छो शादीअ खां पोइ धीरे धीरे प्यार घटिजंदो वञे। चई छा? मां चयो हा, पहिरीं चवंदो साईं मिठड़ी कॾहिं मिलण ईंदीअ, हाणे चवंदो खटड़ी कॾहिं पेके वेंदीअ। अरे यार चयो मस, वो गुस्से में अची वई, चई तो पंहिंजी शिकिल ॾिठी आहे? अरे मां चयो मूंखे छा थियो आहे, तूं पहिरीं लॻंदो हीरो नंबर 1, हाणे लॻंदो कूली नंबर 1। अरे यार नाराज़ थी वई। हलो उहो ठीकु आहे। वरी खी पेती हथ में, यार पेती खणी सभु उगी पुगी कपिड़ा उन में विझी चई वञा थी पेके। अरे मां चयो मज़ाक चई ॻाल्हि त ॿुध। चई काई मज़ाक कोन्हे, सभु मर्द इहे थींदा आहियो, मूंखे ख़बर आहे। रोंदी रोंदी हली वई यार पेके, हली कोन पई। हाणे मुंहिंजी कहिड़ी हालत थी। ज़ाल हली वई पेके, भलू पियो पापड़ सेके। ज़ाल हली वई पेके, मुर्त पियो पापड़ सेके। अरे पंहिंजा त खणी वई आहे, मुंहिंजा बि खणी वई आहे, पंहिंजा त खणी वई आहे, मुंहिंजा बि खणी वई आहे। छा सूट सिबायमि जेके, मुर्त पियो पापड़। यार हिकु ॻाल्हि ॿुधाए, नंद भाऊ तव्हां ॿुधाइजो या कन्हैया भाऊ तव्हां ॿुधायो। असांजी आदरणीय वेठी आहे हर्षा जी, मां सच थो चवां ग़लति थो चवां यार, खणी वञे पंहिंजा कपिड़ा खणी वञे न, मुंहिंजा बि खणी हली वई सभु सूट। हाणे पायां छा? अरे यार टॉल पाए ते कमु हलायो, छा कयां? वरी पाण त वई वई आहे, पर जुठ करे वई आहे। ॿार छॾे वई टे टे, मुर्त पियो पापड़ ते। अरे हिकु छॾे वञे यार, हिकु टे टे छॾे हली वई। ऐं अहिड़ा शैतान हिकु अंगोछो खींचे। अरे छोरा अंगोछो त छॾे, सभु सूट त खणी वई आहे, माणे हिकु अंगोछो आयो त चयो कोन छॾियई साईं। हिकु अंगोछो खींचे, ॿियो रामबूटा पाए, रत गड़ी रामबूटा पाए। चई बाबा बुख लॻी आहे। अरे छोरा माई बुख में वेठा तोखे छा खारायां? हिकु अंगोछो खींचे, ॿियो रामबूटा पाए, टियों सूसू पियो फेंके, मुर्त पियो पापड़ सेके। हाणे हिकु खे फीडर ॾियां पियो, ॿिए जी चढ़ी दुआ पियो। हिकु खे फीडर ॾियां पियो, ॿिए जी चढ़ी दुआ पियो। ऐं टियों कुलर ते खेॾे, मुर्त पियो पापड़ सेके। ज़ाल हली वई पेके,
मुड़स पे पापड़ सेके भाॼी बि कोन ठहे थी यार सड़ी थी वञे भाॼी हिकु माईअ खां पुछो उमास क्या अम्मा ॿुधाए भला भाॼी ठहे थी कीअं ज़ाल चली वई आहे पेके चई पुट को कमु कर न देगड़े में भाॼी विझी कढी यका 2 लोटा पाणी जा विझी अलाए सड़ी वेठी अलाए छा मां बि खणी 2 लोटा पाणी जा विधा पोइ ईअं भई भाॼी तरे नदीअ में ॿेड़ी कोन तरंदी आहे वरी पाड़े वारी हिकिड़े खां पुछो मां अम्मा उहा त सड़ी वेठी आहे तूं ॿुधाए भला चई पुट 2-4 बूंदूं मिड़ी तेल विझ तईअ में भाॼी विझ बढ़िया ठहे साईं विधुमि सफ़ा सड़ी तरो लॻी वियो असली कि भाॼी बि सड़ी सड़े थी रोटी बि कोन वणे थी भाॼी बि सड़ी सड़े थी रोटी बि कोन वणे थी हथ सड़नि था हेके मुड़स पियो पापड़ सेके ज़ाल हली वई पेके मुड़स पियो पापड़ सेके वरी थकिजी करे वेहंदुसि न वो छोकरा अहिड़ा बदमाश आहिनि ॿार ईंदा कन में सीटी वॼाईंदा फर हरी मां ॾकी वेंदो आहियां यार आराम कोन करणु ॾियनि कन में सीटी वॼाइनि मूंखे छिरक भराइनि कन में सीटी वॼाइनि मूंखे छिरक भराइनि सॼो ॾींहुं चे चे पे पे मुड़स पियो पापड़ सेके ज़ाल हली वई पेके मुड़स पियो पापड़ सेके वरी फोन बि कोन खणे थी साईं फोन खणी कयां त खणी कोन यार वरी खणे त ईअं ॾाढ़े जा जेको शींहुं ॾाढ़ींदो आहे फोन बि कोन खणे थी खणे त खूब विढ़े थी ॼण ठौशा पई ठोके मुड़स पियो पापड़ सेके ज़ाल हली वई पेके मुड़स पियो पापड़ सेके अरे कया छा यार कीअं मञायांसि अरे टेंशन थी पियो यार हाणे आख़िर भॻवान खे प्रार्थना कयां छा कयां चई भला गुरू बाबे वटि वञा साईं पोइ वियुसि गुरू बाबे वटि अरे ज़ाल खे कीअं मनायां कीअं भुलूं बख़्शायां ज़ाल खे कीअं मनायां कीअं भुलूं बख़्शायां अचां टिकाणो टेके मुड़स पियो पापड़ सेके ज़ाल हली वई पेके मुड़स पियो पापड़ पोइ गुरू बाबे ॿुधी यार गुरू बाबे ॿुधी हा ख़बर पई हाणे तयार थी वई आहे अचण लाइ आख़िर सुलह कयाई मुर्की मुर्की चयाई आख़िर सुलह कयाई मुर्की मुर्की चयाई छा मुर न वेंदसि तेके मुर न वेंदसि तेके यार दिलि ख़ुशि थी वई मां चयो यार ॾिस ऐं हक़ीक़त अथव ज़ाल तां केतिरो नाराज़ हुजे कुझु बि हुजे पर पोइ बि हुनखे घर जी चिंता रहंदी आहे ॿारनि जी चिंता रहंदी आहे पंहिंजे मुड़ुस जी चिंता रहंदी आहे ससु सहुरे जी चिंता रहंदी आहे सॼो ध्यानु में त हुनजो हूंदो आहे पर गुस्से गुस्से में हली वेंदी आहे ठीकु आहे माण्हू जो सुभाउ आहे कॾहिं कॾहिं गुस्सो अची वेंदो आहे पर मां चवंदो आहियां सभु कुझु मिलाए औरत महान आहे केतिरा रूप आहिनि औरत जा ध्यानु ॾियो औरत जीजल माउ बणी सीने में सांढे ॿार घर बि ॾिसे थी पर बि ॾिसे थी लहे पतीअ जी सार औरत भाभी भेण बणी ॾिए थी प्यार अपार अरे धरतीअ वांगुरु सूर सहे पर उफ न करे हिकु बार देवी आहे न्याणे जे रूप में देवी आहे न्याणे जे रूप में पूजे सारो जहान औरत आहे महान औरत आहे महान औरत आहे महान त मां औरतुनि खे बि नमन थो कयां ऐं नमन कयां थो पुरुषनि खे बि ईअं न आहे रुॻो औरत ई महान आहे पुरुष महान आहे न की औरत आहे महान न की पुरुष आहे महान अरे जेको आहे गुणवान सोई आहे महान जेके सुठियूं समाजियूं आहिनि उहे वणनि थियूं जेके मर्द बि सुठा आहिनि उहे घर में वणनि था ऐं ॿई पंहिंजे पंहिंजे जॻह ते महान आहिनि छो ॿ फीथा आहिनि न गाॾीअ जा यार हिकु फीथो ख़राबु थी त गाॾी हलंदी छा कोन हलंदी त मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जो जिन असांखे ॿुधो ऐं पसंदि कयो न कयो इहो त हाणे तव्हांजी दिलि जी मथां आहे पर उमेदु लॻे थो त असांजा शाइर तमामु सुठा तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां असांखे सुठो लॻे तव्हांखे चैनल सुठो लॻे त सब्सक्राइब कयो शेयर कयो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी आहे जेके कवि आया आहिनि हर्षा मूलचंदाणी कनैयो भाऊ
बिलासपुर खां आया आहिनि। असांजो नंद भाऊ वॾा वॾा साहित्यकार पंहिंजी जॻह ते आहिनि। साहित्य जी हिकु ॻाल्हि ॿुधायांव, ॾाढो ॾुखियो अथव शाइर थियणु। हिकु सवलाईअ सां कोन शाइर थिया आहिनि। असांजी हर्षा सवलाईअ सां शाइरा कोन थी आहे। ॾाढी महिनत करणी पवंदी आहे, ॾाढा पापड़ वेरणा पवंदा आहिनि, ॾाढा तकलीफ़ूं ॾिसणी पवंदियूं आहिनि। मां अनुभवी आहियां न साईं। जॾहिं मां कविता सिखणु शुरू कई त हिकिड़ो बुज़ुर्ग कवि हो, हथ जोड़े चयोमांसि भाऊ मूंखे कविता सेखार यार। चई हल जंगल में। अरे मां जंगल में छा आहे? चई अकेलाईअ में सेखारींदुमि। मां चयो ठीकु आहे साईं वियुसि। हिकु ॾींहुं घुमण वियुसि शाइर सां, सोचियमि कविता सिखां। शाइर ॾिठी वण ते झिरकी, चई बीह कविता लिखां। अरे मां उते छुट्टो तो कविता लिखण बि रहियो। बी थकिजी वियुसि, ॾाढो लॻे पई ॾाढी बुख। खयमि पत्थर उॾायमि झिरकी, पोइ पातमि डुक। अॻियां मां पुठियां शाइर, डुका हिकु ॾियाई साह। शाइर बुले बुलाए नथी जाए मुंहिंजा भाउ जे थी त अहिड़ियूं तकलीफ़ूं सहिजाए ऐं मंज़िल ते पहुचंदव, पर महिनत करणी पवंदी। तव्हांजी महिरबानी, धन्यवाद। वरी सुभाणे गॾजंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल।